हेलो अस्सलाम वालेकुम। ओनली सिंध टीवी में तव्हां सभिनि खे ख़ुशि आमदीद। असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल जे निशान ते क्लिक कयो जीअं जल्दी तव्हां वीडियो पहुची सघनि ऐं वीडियो खे लाज़मी लाइक कयो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हेलो अस्सलामु अलैकुम। जी हाँ दोस्तों, अॼु जो वीडियो तव्हां लाइ तमामु अहम ऐं तमामु फ़ाइदेमंद आहे। अगरि तव्हां घर वेठे पैसा कमाइण चाहियो था, उहो बि व्हाट्सएप ते। अॼु ताईं तव्हांखे इहे ट्रिक कोन ॿुधायो हूंदो, अॼु तव्हांखे ॿुधायां थो ऐं बिल्कुलु तव्हांखे ॿुधाईंदुसि ऐं सेखारींदुसि बि इन ते। ऐं इहे वेबसाइट कीअं वर्क करे थो ऐं हिन ते कीअं कमु कबो आहे, इनशाअल्लाह तव्हांखे ॿुधाईंदुसि। वीडियो आख़िर त ॾिसिजो। जी हाँ दोस्तों, आउं आहियां अमीन जान। तव्हां ॾिसी रहिया आहियो ओनली सिंध टीवी ऐं हिन चैनल ते मां अहिड़ा ई वीडियो आणींदो आहियां। अगरि तव्हांखे हीअ वीडियो पसंदि आहे या अहिड़ा वीडियो तव्हांखे पसंदि आहिनि त हिन चैनल खे कयो सब्सक्राइब ऐं लाज़िम लाइक कयो हिन वीडियो खे। अगरि ॻाल्हि तव्हांखे सम्झ में न अचे कमेंट में पुछी सघो था। या दोस्तों शुरू था कयूं। अगरि तव्हांखे व्हाट्सएप जे ज़रिए यानी व्हाट्सएप ते तव्हांखे पैसा कमाइणा आहिनि, हिकु अहिड़ी वेबसाइट मां तव्हांजे लाइ खणी आयो आहियां। बिल्कुलु आसान आहे ऐं घर वेठे सुकून सां सुठा पैसा घर वेठे कमाए सघो था। अगरि तव्हांखे थोरी तालीम ऐं नॉलेज आहे त तव्हां बिल्कुलु कमाए सघो था। असां वेंदासीं गूगल में, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मुंहिंजा पहिरियां ई मुंहिंजी ID ठहियलु आहे ऐं तव्हांखे लिखिणो आहे ZAGL। सर्च कंदव तव्हांजे आॾो ही वेबसाइट जीअं हीअं खुलियल आहे ईअं खुली ईंदो। तव्हां में अकाउंट ठाहिणो आहे, बिल्कुलु आसान अकाउंट आहे। हुनमें मोबाइल नंबर हणिणो आहे ऐं ईमेल जीमेल हणिणो आहे ऐं उनखां पोइ असां हिते क्लिक कंदासीं। कुझु हिन तरीक़े जो खुली ईंदो। असांखे ॿुधाए थो 22 कलर्स, कुझु हिन तरीक़े सां ट्रैफिक लाइट ऐं ईअं कहिड़े कहिड़े गूगल ते छो ईंदा। इन ते बि तव्हांखे वीडियो ठाहींदुसि छाजे करे ईअं ॾियनि था ऐं पूरो मालूमात तव्हांखे ज़रूरु इन ते बि वीडियो मां ठाहींदुसि। हिकु खुली वेबसाइट बिल्कुलु ॾिसी सघो था। 60 पॉइंट यानी 60 पैसा ऐं हिन वक़्तु कमाए चुको आहियां। ऐं अॼु मां कमु स्टार्ट कयो त मां पहिरियों सोचियोसि तव्हां वटि वञा यानी तव्हांखे सेखारियां। ऐं उनखां अलावा तव्हां हिते यूट्यूब जो को बि लिंक यानी तव्हां शेयर करे सघो था, कॉपी करे हिते रखी सघो था। चलो मां तव्हांखे ॾेखारियां थो। असां वेंदासीं यूट्यूब ते, वीडियोस, असां हिते शेयर कॉपी लिंक, असां हिते कॉपी करे असां हिन जॻह ते इनखे पेस्ट कंदासीं ऐं के चवां सर्च कंदासीं। हाणे ॾिसो, हाणे इहे खुली वियो ऐं उनखां पोइ असां कॉपी जो निशान आहे जेका तव्हां ॾिसो था उनखे असांखे ही कॉपी करिणो आहे। चलो कॉपी थी वियो। हाणे असांखे कीअं मोकिलिणो आहे, तव्हां 2-3 ग्रुप हथु कयो वॾा, जीअं मूं वटि ग्रुप आहिनि त हिन ग्रुप में आउं मोकिले छॾींदुसि। हिकु खां तव्हां 2 चकर मोकिले छॾियो जीअं हुनजो लोगो बि अची वञे। जीअं होॾां क्लिक कंदो तव्हां ॾे हेॾां व्यूज़ वधंदा वेंदा, तव्हांजा थोरा थोरा करे डॉलर वधंदा वेंदा। बिल्कुलु आसानी सां यानी व्हाट्सएप ते तव्हां पैसा कमाए सघो था। उमेदु कयां थो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। अगरि पसंदि अचे त असांजे चैनल खे कयो सब्सक्राइब ऐं बेल जे निशान क्लिक कयो ऐं वीडियो खे लाज़िम लाइक कयो। अगरि ॻाल्हि को सम्झ में न अचे कमेंट में विझी सघो था। तेसिताईं ॾियो मूंखे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। जी सिंध।